नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सनझोरो में खबर ॾींदा हलूं त सनझोरो तालुके जे समूरिन यूसिन ते ठहियल क़रोना बहरान में मुतासरीन जी इमदाद लाइ ठहियल रिलीफ क़ामेटिन में जीडीए जे चूंडियल यूसिन ऐं वार्डन जे काउंसलरन खे बि शामिल न करण वारे अमल ते जीडीए जे मथनि चूंडियल यूसी चेयरमैन ऐं काउंसलर जो हिकु अहम इजलास फ़कीर हाउस सनझोरो ते जीडीए जे एमपीए ख़लीफ़ो वरियाम फ़कीर ख़ासकेली जी सदारत में थियो। इजलास में चौधरी अज़हर रसूल, रशीद खान मरी, चौधरी मनवर इकबाल आराई, अब्दुल सत्तार, रहीम बख्श मरी, मियां मोहम्मद अहमद खरल समेत केतिरनि यूसी ऐं वार्डन जे चूंडियल नुमाइंदनि शिरकत कई। इजलास में मुतफ़िक़ राय सां तालुके सनझोरे जे समूरनि यूसिन ते ठहियल रिलीफ कमेटी खे रद्द कंदे ॿीहर समूरी सियासी पार्टियुनि ऐं कुझु अक़लियतनि माण्हुनि ते रिलीफ कमेटी ठाहिण जो मुतालबो कयो वियो। इजलास ख़त्म थियण बाद जीडीए जे एमपीए फ़कीर वरियाम ख़ासकेली साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां मुकमल तौर ते ठहियल रिलीफ कमेटी खे रद्द करियूं था। ही ठहियल रिलीफ कमेटियूं करोना मुतासिर ग़रीब माण्हुनि लाइ न पर सिर्फ़ पीपी जे पंहिंजे माण्हुनि खे नवाज़ण लाइ ठाहियूं वयूं आहिनि। इहे कमेटियूं ग़रीब पोरियत मुतासिरनि खे न पर पीपी जे सरहदी वारे माण्हुनि खे रिलीफ ॾींदियूं ऐं इहे ठहियल कमेटियूं ॾियारी ते कमु कंदड़ ग़रीब पोरियतनि जे हक़नि ते धाड़ो हणंदियूं। ऐं असां हींअर बि मुतालबो करियूं था त ठहियल कमेटी फौरी तौर ते रद्द करे समूरी पार्टियुनि जो हिकु हिकु नुमाइंदो शामिल करे ठाहियो वञे, जिन में अक़लियतनि जे माण्हुनि जी वधीक नुमाइंदगी शामिल कई वेंदी। ॿिए तरफ़ इजलास ख़त्म थियण बाद जीडीए जे चूंडियल चेयरमैन ऐं काउंसलर वफ़न जी सूरत में एसी सनझोरो सां वफ़न जी सूरत में मुलाक़ात करण लाइ एसी ऑफिस पहुतो त एसी सनझोरो फारूक सुमरो वफ़न जे अचण जो ॿुधी अधु कलाक अॻु ऑफिस मां गाइब थी वियो ऐं जीडीए जो वफ़न सिर्फ़ मुख़्तियारकार सनझोरो इमदाद सियाल सां मुलाक़ात करे ठहियल रिलीफ कमेटी ते ख़दशो पेश करे रवाना थी विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।